हिकिड़े पेशेंट खे कैंसर थी वई, डॉक्टर साहब वटि वियो। डॉक्टर साहब ने जो ब्रेन वॉश करे छॾियो, हे पीअंदे ऐं ॾिसां तूं जवानी में हली वेंदे। चओ हरे राम। जवानी में हली वेंदे, जीअरो न बचंदे, घर वारा अलॻि दुखी थींदे, तुंहिंजा ॿार बि नंढा नंढा उहे बि वीचारा अनाथ थी वेंदे। यादि रखजांइ। पोइ घणा ॾींहं पीअंदे, पी बि न सघंदे, कुछ ॾींहं पीअंदे, बसि तुंहिंजो अंदर पूरा फेफड़ा लंग्स ख़राब थी आहिनि। अगर भलो चाहे तो छॾे छॾ, तुंहिंजी ज़िंदगी अथई। ऐं मरण तो चाहे तो वञी पी, असां तोसां गॾु रहंदासीं 24 कलाक, तुंहिंजी ज़िंदगी तुंहिंजे हथ में अथई। घबराइजी वियो, प्रॉमिस कई मां अॼु खां पोइ बिल्कुलु न पीअंदुमि। ठीकु, डॉक्टर दवा ॾिनी, दवा सभु वरितई, फीस पेड कई, वापसि वियो, दवा उते ई भुलिजी वियो डॉक्टर साहब वटि। चयईं भी मां दवा खणी थो अचां। वापसि वियो डॉक्टर साहब वटि। जीअं ऑफिस में वियो, क्लिनिक में ॾिठई त डॉक्टर साहब धुआंधार करे रहिया आहिनि। चओ हरे राम। छा करे रहिया आहिनि? स्मोक करे रहिया आहिनि। तॾहिं उहो जेको मरीज़ हो ॾाढो खिलण लॻो, वाह वाह डॉक्टर साहब, छा त मूंखे लेक्चर ॾिनो अथव, छा त मूंखे भाषण ॾिनो अथव, छा त सम्झाइणी ॾिनी अथव। हा, अहिड़ो सम्झायो मूंखे कि मुंहिंजी इच्छा नथी थिए हथु लॻाइण जी, मां सोचां तो पीअंदुमि ई न। हाणे त सिगरेट में मूंखे मौत नज़र थी अचे। चओ हरे राम। ऐं तव्हां आहियो कि बढ़िया मूंखे एॾो सम्झाए करे पाण धुआंधार करे रहिया हो। चओ हरे कृष्ण। तॾहिं डॉक्टर साहब ॾाढी बढ़िया ॻाल्हि चई। हालांकि कम त ग़लति पिया कनि, लेकिन उन्हनि ॻाल्हि बिल्कुलु निष्पक्ष चई। चई यारा प्यारा वेह हिते, ॾिस मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। मां तोखे चयो उहो ग़लति त न चयो न, तुंहिंजी भलाई जे लाइ बिल्कुलु सही चयो। मां डॉक्टर आहियां, तुंहिंजी भलाई जो मुंहिंजो कर्तव्य आहे। मां तोखे बिल्कुलु सही चयो। रखी मूंखे जेकी आदत आहे कि मां कॾहिं कॾहिं मां, ठीकु आहे, इहा आदत आहे, हफ़्ते में एक आध ॾींहुं कोई मूंखे बीमारी बि न आहे, पर मूंखे ख़बर आहे इहा ॻाल्हि कि हीअ बुरी आहे, इन जो त्याग करणु खपे। ऐं मां बि लॻल ई आहियां कोशिश में। लेकिन अगरि तूं मुंहिंजो अनुसरण कंदे त तूं मरी वेंदे, ऐं तूं अगरि मुंहिंजो शब्द ॿुधंदे, मुंहिंजी सलाह एडवाइस मञींदे, त तुंहिंजो हिते ई जीवन स्वर्ग बणिजी वेंदो। बढ़िया। न मञींदे त स्वर्ग वञिणो पवंदे, पोइ स्वर्ग वञी या नरक तुंहिंजा कर्म आहिनि। त तूं मूंखे न ॾिस, मां जेको चवां थो तूं उहो पंहिंजे जीवन में आण। हा, मूंखे बि आदत आहे, ऐं मां बि बिल्कुलु ॾींहं में 15 पीअंदुमि। हाणे 15 ॾींहंनि में 2-3 बार पीअंदो आहियां, लेकिन धीरे धीरे छॾींदुमि। लेकिन तुंहिंजे अंदरि त शरीर डैमेज थी वियो आहे, तंहिंजे करे तूं न पीजां, तुंहिंजे लाइ त ज़हर आहे। उहो सम्झी वियो मरीज़, छॾे छॾी। चओ हरे राम।